नाज़रीन, जावेद उस्मान बिजाणी की रिपोर्ट मूजिब शिकारपुर के रुस्तम फैज़ू लिंक रोड मिर्ज़ावा वेझो सखर का बख्शापुर वेंदे अगूणे MPA ग़ालिब हुसैन डुमकी की विगो मथां हथियारबंदन फायरिंग कई। पुलिस ज़रियन मूजिब हथियारबंदन विगो गाड़ी के फुरकण की कोशिश कई, न बीहण ते हथियारबंदन फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में मीर ग़ालिब हुसैन डुमकी जा ॿ खानगी गार्ड बख्शापुर वासी सालार डुमकी ऐं मारली डुमकी थले ते मारिजी विया, जॾहिं त अगूणो MPA मीर ग़ालिब हुसैन डुमकी संदसि घरवारी 7 सालनि जो ॾोहिटो ऐं हिकु गार्ड मुराद अली ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त हिकु ॾोहारी नादिर मीरानी जवाबी फायरिंग में पिणु मारिजी वियो। पुलिस मुताबिक़ ग़ालिब हुसैन डुमकी जी घरवारी मामूली ज़ख़्मी आहे, जंहिंखे सखर इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़रियन मुताबिक़ मीर ग़ालिब हुसैन डुमकी पंहिंजी फैमिली सां गॾु पंहिंजे चाचे तारिक ख़ान जी वफ़ात ते बख्शापुर वञी रहियो हो त 15 खां वधीक हथियारबंदन हुन जी वीगो गाड़ी के बीहारण की कोशिश कई, न बीहण ते वाक़ियो पेश आयो। वाक़े बाद इलाइक़े में ॾाका पखिड़िजी वियो। वाक़े जे ज़ख़्मियुनि जो सखर जी इस्पताल में इलाज हलंदड़ ॿुधायो पियो वञे। मारिजी वियलनि जा लाश खानपुर इस्पताल में पोस्टमार्टम बाद बख्शापुर मुंतक़िल किया विया। और डुमकी बिरादरी वरी तइदाद में सखर जी ज़ियाउद्दीन इस्पताल पहुतल आहे। ॿिए तरफ़ PP MPA सरदार मीर महबूब अली ख़ान बिजराणी, JUI अॻुवाण मीर शाज़ेन ख़ान बिजराणी ऐं ॿियनि पारां वाक़े की सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़। न अमीरन जो ख्याल थवे न मोतबरन जो, हे को इलाको आ, को इंसानियत आ। मीर ग़ालिब ख़ान डुमकी पंहिंजी फैमिली सां वञे तो गोलियूं हणो था, बॉडीगार्ड शहीद थियनि, को मामूली ॻाल्हि न आहे। माण्हू तो हिन इलाके जा अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे।